ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे बे अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के श्राद्ध देव मनोजीव संतान जो वर्णन करे ॿुधाइनि था। तंहिं बाद टे अध्याय में ॿुधाइनि था त श्राद्ध देव मनो जे पुट सरजात नाले राजा के सिकना नाले हिकिड़ी धीउ पैदा थी हुई। हिकिड़े ॾींहुं राजा पंहिंजी कन्या ऐं पत्नी समेत जंगल में शिकार करण वास्ते वियो ऐं चून रखेश्वर जे आस्थान ते वञी पंहिंजो डेरो लॻायाऊं। उते कन्या पंहिंजे सहेलियुनि समेत वञी घुमण लॻी ऐं ॾिठाई त हिकिड़े मिटीअ जे ढेर में ॿ सुराख थिया पिया हुआ, जिन खे हिन ॿाराणे ख़्याल सबबा ॿ कंडा चुबाया, जंहिंजे करे उन्हनि सोराखनि मां रतु वहण लॻो ऐं हीअ छोकिरी बेवीत थी पंहिंजे साथियुनि समेत वापसि भॼी आई, जंहिंजे सबबु करे राजा सुरजात जी सॼी सेना जे पेट में सूरु पवणु लॻो। तॾहिं राजा उते छानबीन कराए ऐं ॿियनि माण्हुनि खां पुछियो त हिन जो सबबु छा आहे। तॾहिं माण्हुनि ॿुधायो त तव्हां चून रखेश्वर जे आस्थान ते वेठा आहियो। तॾहिं राजा ॻोल्हा करण ते मालूम कयो त ही मिटीअ जो देर चून रखेश्वर जो आहे, जंहिंजे अखियुनि मां रतु वही रहियो आहे। तॾहिं राजा पुछियो त हिन खे ही कंडा कंहिं चुॿोया आहिनि। तॾहिं उन कन्या चयो त हे पिताजी, हे कमु मूं खां अणॼाणाईअ में थियो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण उन ई कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे टे अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी ॿुधाइनि था त हे राजा परीक्षित, राजा जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं पहिरियां ई उदास थियो। पोइ उन ढेर वटि बि वॾे आवाज़ सां उन रखेश्वर जी समाधीअ जे साम्हूं उन खे स्तुति करणु लॻो ऐं पंहिंजे हथनि सां उहा मिटी जंहिं सां चून रखेश्वर जो शरीर ढकिजी वियो हो सा परे कयाईं। जॾहिं चून रखेश्वर उहो आवाज़ ॿुधी समाधीअ मां जाॻी सावधान थियो, तॾहिं राजा उन खे दंडवत करे हथ जोड़े वेनती कई त हे महाराज, इहो अपराध मुंहिंजी धीउ अणॼाणाईअ में कयो आहे, जंहिं ॿाराणी अवस्था सबबु रांदि कंदे मिटीअ जे ढेर में ॿ चमकंदड़ सोराख ॾिसी उन में कंडा टुंबिया आहिनि। हाणे मां इहा कन्या तव्हां जे हवाले थो करियां। तव्हां कृपा करे अहिड़ो आशीर्वाद ॾियो जीअं मुंहिंजी फ़ौज जो दुख दूर थिए। चून रखेश्वर राजा जे आधीनता भरी वेनतीअ ते ख़ुशि थी अहिड़ो वरदान ॾिनो जो सभु कंहिं जे पेट जो सूरु लही वियो। तॾहिं राजा पंहिंजी धीअ खे चून रखेश्वर वटि छॾे उतां फ़ौज समेत राज मंदर ते हलियो आयो। चून रखेश्वर वरी परमेश्वर जे ध्यान में समाधि लॻाई 14 वरियनि ताईं अखियूं बंदि करे वेठो रहियो ऐं राजा जी धीउ बि ओतिरा ई ॾींहं अन जल खां सवाइ उन जे साम्हूं हथ जोड़े बीठी रही। हू छोकिरी अहिड़ी त सुंदर हुई जो हिकु ॾींहुं इंद्र अची खेसि चयो त तूं हिते रही एतिरा दुख छो थी सहीं? मूं सां हल त मां तोखे पंहिंजी राणी बणाए सुख ॾींदसि। अहिड़ी तरह कुबेर ऐं ॿियनि केतिरनि ई देवताउनि अची उन खे केतिरनि ई क़िस्मनि जूं लालचूं ॾेई पाण सां हलण लाइ हरखायो, लेकिन हिन नेक कन्या कंहिं ॾांहुं बि अखि खणी कीन निहारियो।
हू चून रखेश्वर खे पंहिंजो पति ऐं परमेश्वर सम्झी उन जे चरणनि में ध्यानु लॻाए बीह रही ऐं उनखे बीठे बीठे 14 वरह गुज़री विया। तॾहिं चून रखेश्वर समाधीअ मां जागी ॾिठो त राजा जी उहा छोकिरी हथ जोड़े साॻी हालत में साम्हूं बीठी आहे ऐं संदसि बदन में बाक़ी हॾियूं ऐं चम वञी बचियो आहे। उनखे पति विर्ता धर्म ते एरो पुख़्तो ॾिसी चून रखेश्वर ॾाढो ख़ुशि थियो। उन्हनि ॾींहंनि में परमेश्वर जी इच्छा सां अश्वनी कुमार वेद उते आयो ऐं रखेश्वर खे दंडवत करे वेनती कई त हे महाराज, जीअं आज्ञा ॾियो तीअं मां तव्हांजी शेवा करियां। चून रखेश्वर चयो त मुंहिंजूं अखियूं ठीकु करे मूंखे जवान कर त मां तोखे दिलि पसंदि शयूं ॾियां। जॾहिं अश्वनी कुमार दवाइनि जो कुंड ठाहे रखेश्वर खे उन में सनानु करायो त उन ई वक़्तु ई चून रखेश्वर जूं अखियूं ठीकु थी वियूं ऐं हू 16 वरहनि जो तमामु सुंदर नौजवान बणिजी पियो। तॾहिं राजा जी धीउ उनखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी। चून रखेश्वर आदर भाव सां अश्वनी कुमार खे चयो त हाणे जेकी तूं घुरी सो मां तोखे ॾियां। इहा ॻाल्हि ॿुधी अश्वनी कुमार चयो त हे महाराज, मां दवाइनि सां इलाज करियां थो, तंहिं करे मूंखे देवताऊं भोॼन करण वास्ते पंहिंजी पंगत में नथा विहारीनि ऐं सोम यज्ञ में मुंहिंजो हिसो नथा ॾियनि। तव्हां दयाल थी ईअं करियो जीअं मां पंहिंजो हिसो वठां। चून रखेश्वर चयो त तूं धीरज रख, तुंहिंजो मनोरथ ज़रूरु पूरो थींदो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 3 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।